थर उबाण को थी वियो, सर उबाण को थी वियो। रावल वियो त बशीर भाउ असांजो त घर उबाण को थी वियो। चवे विक्रम राठौड़ कहिड़ियूं हाणे ख़ुशियूं। चिलिहार उबाण को थी वियो, नंगर उबाण को थी वियो। चांडोकनि जे चादर मथां सिरकी चिलिहार जे शहर जे ॻोठ जंझियर जे पटन तां नौजवान कलमकार विक्रम राठौड़ लिखे थो। जीअं पखी बंदूक जे ठका खां डिॼंदा आहिनि, जीअं दिलियूं विछोड़नि खां डिॼंदियूं आहिनि, ऐं जीअं काग़ज़ पाणीअ में ॻरी बीहंदो आहे, जीअं बर्फ़ काड़े खां डिॼंदी आहे, ऐं जीअं मच्छी सुकीअ ते जाले न आए सघंदी बशीर भाउ, तीअं लतीफ़ जी नगरीअ जा असीं माण्हू अब्दी विछोड़नि जे अज़ाब ऐं ॾुखनि ऐं रोलाकिन खां घणो ई डिॼूं था। केरु आहे जेको इहो दावा सां चई ॾे त विछोड़नि जा वढ छुटी वेंदा आहिनि? भला केरु आहे जेको इहो बि चई ॾे त पंहिंजा विछड़िया त घोरिया। रावल राति तोले त रोई कटियूं था। रावल राति तोले त रोई कटियूं था, हर प्रभात तोले त रोई कटियूं था। विक्रम खे विछोड़े वढिया छॾियो, हर बरसाति तोले त रोई कटियूं था। रावल राति तोले त हाणे रोई कटियूं था। सोन सरीखी या मिटी इन ॻाल्हि जी गवाह आहे त रातियूं हुस्नाक हूंदियूं हुयूं ऐं सभई ॾींहं महबूब ॻलनि जा दिलि वणंदड़ लॻंदा हुआ। इन करे जे जंझियर जे पटन ते प्रे मुख जहिड़ो असांजो रावल रांदियूं रहंदो हो। गुलाबी मुख, हिजाबी नेण, मासूम ऐं मिठड़ो आवाज़, मुर्कनि जूं अनोखियूं अदाऊं ऐं टहकनि उॾारूं सभई मुंदुनि जे मिज़ाज मथां सिक ऐं सचाई पलटाए छॾींदियूं हुयूं। ऐं हू पंहिंजे पीउ केवल ऐं जीजल माउ जी झोलीअ में मिठी निंड सुम्ही पवंदो हो। सुबुह जो उथंदड़ नंढड़ो रावल थर वारी ते विखूं वारे जॾहिं स्कूल जी चांठ चुमण लॻो हो त दर्सी किताबनि हुनखे इल्म जे ज़ेवर सां नवाज़णु शुरू कयो हो ऐं पटीअ पुॼाणा खट हीअ खट आहे ऐं पग हीअ पग आहे जहिड़ा सबक हुनजे चपनि मथां उरांघूं पाइण लॻा हुआ। ऐं इहे सबक पढ़ी वधी जॾहिं आउं वॾो थींदसि, सुख सवें आउं तोखे ॾींदसि, तोते पंहिंजो साह छॾींदसि। मुंहिंजी अमड़ जहिड़ा बैत जॾहिं रावल जे चपनि जे कपनि तां ढाटी उठ जियां सिंगार जी निकिरंदा हुआ त संदसि जीजल माउ ऐं संदसि पीउ जे अंदरि समेत असां सभिनी जे साह जो खेट सुखाऊं थी वेंदो हो ऐं सुखनि जूं हवाऊं असांजे अंदर खे वासे छॾींदियूं हुयूं। अला छा त उहे ॾींहं हुआ। ॾींहं गुज़री विया, यादि मारे थी अॼु। ॾींहं गुज़री विया, यादि मारे थी अॼु। राति तोखां सिवा राति सारे थी अॼु। छा चवां तिन यादुनि खे छा चवां? रावल तूं त हलियो वें पर यादि मारे थी अॼु। ऐं पोइ ईअं ई पाणियारनि जे कच्छ घड़नि जा ज़माने जे खूह तां वक़्तु हेलूं भरींदो रहियो ऐं ईअं ई बसि घड़ा छुलकंदा रहिया, पल पहर थी ऐं मींहं वसंदा रहिया ऐं हा पखी उॾामंदा रहिया ऐं साल मटबा रहिया, खेठ लुभंदा रहिया ऐं वक़्त जो चरखो चलंदो रहियो। वक़्त जो चरखो अजब चले, सभु को चवे थो भले भले। ऐं कॾहिं वरी वक़्तु ॾाढे मुड़ुस ॿांह लोॾे जो अहसासु ॾिनूं त कारण मझां मुंहुं कया, अछा सिर संदन खयो लठ धुबन पाणे पवंदा पेश मूं। ऐं पोइ जुड़ियल हिन जिनसार जूं 8 पहारूं छा रावल जे मुक़दर मथां पाण घोरे चुकियूं हुयूं ऐं रावल जी ॾाढी तुण जो अखियुनि खां नाबीन आहे, पर हुनजो त साह पसाह हूंदो हो रावल में। अला अॼु रावल जे रांदियुनि जा टोल ऐं टिकाणा घटियूं ऐं घेड़ सभु ॾाढो उदास आहिनि। प्राइमरी पास करण खां पोइ मिडल स्कूल ऐं पोइ वरी हाई स्कूल जो उहो साॻियो सिलसिलो ऐं पोइ ईअं कापियूं किताब लिखंदे पढ़ंदे रावल वञी उमिरि कोर्चे बॉयज़ कॉलेज में पेर रखिया हुआ। फर्स्ट ईयर क्लियर करण खां पोइ
इंटर सां अखियूं मिलाईंदड़ असांजो रावल अचानक बीमार थी पियो। बशीर भाउ, गुलाबनि जहिड़े रावल खे बीमारी छा भाकरनि में भरियो हो। ॼण असांजे त ख्वाबनि जे गुलशन मथां ख़िज़ाउनि जा ॾींहं लहण लॻा हुआ। ऐं पोइ हुनजी तबियत में मज़ो न ॾिठोसीं त हुनखे डॉक्टरनि खे ॾसियोसीं। ऐं पोइ नेठि असां हैदराबाद हुनखे खणी आया हुआसीं। उमीदूं अंदर जे मायूस तमनाउनि खे आथत ॾियण लॻियूं हुयूं त रावल हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु अहिड़ो ॾींहुं खणी ठीकु थी ईंदो जे वरी अची ट्रक ॾींहुं बनबा ऐं उदास शामूं ख़तमु थी वेंदियूं। ऐं पोइ न ॾींहं ट्रैक बणिजी सघिया ऐं न रातिनि जी का उदासी ख़तमु थी। बशीर भाउ, पर असीं पंहिंजे अंदर खे हिकिड़ी आथत ऐं तमना खे हिकिड़ी इहा बहारी ॾींदा रहियासीं त हैदराबाद वॾो शहरु आहे, उतां खां असांजो रावल जल्दी सिहतयाब थी वेंदो। ऐं पोइ हैदराबाद हिकिड़ी प्राइवेट अस्पताल में हिकिड़ो ॾींहुं, ॿियो ॾींहुं ऐं पोइ नेठि टियों ॾींहं बि गुज़री चुको हो। बशीर भाउ, छा ॿुधायां, सचपच त हाणे लिखी नथो सघां। रावल ई त हूंदो हो जंहिंजे लाइ असां दुआऊं घुरियूं हुयूं, पर काश असांजी का बि दुआ आकाश पुलारुनि में काइनात धणी अॻियां अघामी कोन सघी हुई। जीवन जाड़ करे वें ढोलिया, सुख भेलाड़ करे वें ढोलिया, लुड़क अखियुनि खे ॾेई रावल दरिया छाड़ करे वें ढोलिया। ऐं पोइ उमिरि जूं 18 बहारूं माणींदड़ मोतीअ जी महक जहिड़ो असांजो रावल 29 डिसंबर सन 2020 ते राति जो 9:57 ते हमेशह हमेशह लाइ असां खां विछड़ी वियो। राति असां खां प्यारा विछड़िया, चांडो किन खां चारा विछड़िया, सावण कहिड़े कारण ईंदो, दिलि खां जो दिलवारा विछड़िया। अजब ॻोठ जंजीर जूं घटियूं रावल खे सड़ियुनि थियूं। हुनजो पीउ केवल ऐं जीजल माउ बि हुनजे अचण जो इंतज़ारु कनि था। इहा पक आहे त हू हाणे मोटी कोन ईंदो, हू अहिड़ी पार हलियो वियो आहे। पर पोइ बि असांजे अखियुनि में अणखुट लुड़क हुनजे ओसीड़े ऐं इंतज़ार में ॾिया बणिजी ॿरनि था। बशीर भाउ, अॼु जॾहिं मींहं ओहिरा वसनि था, अॼु जॾहिं मोर टहिकनि था, माल वथाणे वरे थो, सचपच त रावल जी जुदाई जीअ खे छीर ॾियणु लॻे थी ऐं असीं उदास थी वञूं था, ग़मनि जे समुंड में ॿुॾी वञूं था। सॼो जान वैरागी लॻे थो, पंहिंजो पाण खे उजड़ियल महसूसु कयूं था। सांझ लड़े थी ऐं चौरनि में ॾिया ॿरनि था, चांडोकियूं रातियूं भिटुनि खे ॻल लाइनि थियूं, तितर ॿोलीनि था त रावल बेअख़्तियार यादि अचे थो। पर काश रावल उन पार हलियो वियो आहे। बशीर भाउ, जितां केर बि मोटी न आहे आयो, हाणे त सिर्फ़ु उन तस्वीरुनि सां ई ॻाल्हियूं थियनि थियूं ऐं ख़्यालनि ऐं ख़्वाबनि में हुन सां मिलणु थिए थो। तालिबुल मौला चवाणी, वटां जीअं वियाम वरी नज़र ई न आया, वटां जीअं वियाम वरी नज़र ई न आया, तालिब मौला तिन खे ॾिठे ॾींहं थियाम, अलाह कीअं हुयाम हाणे कीअं था सुपरी। ज़माना तो लुटा से खुशिये जा खजाना, हर ज़माना